नाज़रीन ये आमिरी स्टाफ वारो इलाइक़ो आहे। हिते तव्हां ॾिसो त माण्हुनि जे घरनि जे अंदरि जेको आहे उहो गटर जो गंदो पाणी ऐं पाणी जेको पाणी जी जेको लाइनूं आहिनि उहे जेके टुटल आहिनि, हिननि वटि को बि निकाल जो सिस्टम कोन्हे आई। हिते जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई जेको सो बदतर सूरत हाल आहे। हिते जा माण्हू जेके आहिनि उहे मतिलबु हिननि हालतुनि में ज़िंदगी गुज़ारनि पिया। असां सां गॾु हिते हिन घर जी मालिकाणी मौजूदु आहे, उनखां पुछूं त छा सूरत हाल आहे। मां छा मसइलो आहे? असांजे घरनि में इहे पाणी जांच करियो, केॾा वेल लॻा पिया आहिनि। असांजा नंढड़ा बच्चा असीं न विहण जी पर असांखे टुकड़ी कोन थी मिले जिते असीं खणी टुटल हुअनि अलाए छा आहिनि, जांच त करियो। के चवंदा लेनूं टुटल हुअनि, हुन मां पाणी पियो असांजे खट में हेठां पाणी ॾिस। असांजा बच्चा किथे वेही कोन सघनि, असीं किथे पियूं असां ग़रीबनि जो त केर बि कोन थो। नाज़रीन हीअ सूरत हाल आहे हिते जदीद दौर में ऐं 2026 में ठटे शहर जी जेको गुथियल आबादी वारो इलाइक़ो आमिरी स्टाफ वारो इलाइक़ो आहे, उते जे माण्हुनि जी तव्हां हालत ॾिसो। हुननि जे घरनि में गटरनि जो गंदो पाणी बीठल आहे, सालनि खां वठी बीठल आहे। हिन जो चवण त असां म्यूनिसिपल अमले ऐं ॿियनि काफ़ी माण्हुनि खे शिकायतूं करियूं पर असांजो को बि तदारक नथो करे। हिन जो चवणु आहे त असांखे बि इंसानु सम्झियो वञे ऐं हीअ जेको घटि में घटि ॿियो न तॾहिं बि जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि या जेको गटर जो पाणी आहे उहो त कढियो वञे। न असीं सुम्ही था सघूं, न असीं ॾींहं जो हली था सघूं। हिन सूरत हाल में हे कीअं खाईंदा हूंदा पीअंदा हूंदा उनजो तसवुरु करणु ॾुखियो कोन्हे। इन करे गुज़ारिश आहे म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन खे ऐं ॿिए वसवारनि खे त हिन सूरत हाल ते फौरी तौर ते जेको एक्शन खयो वञे ऐं हिननि जे घरनि मां गंदे पाणीअ खे कढण जो बंदोबस्तु कयो वञे।